अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद ठीक ठाक हूंदो। अॼु मां तव्हांखे ॾेखारींदुमि ताइफ़ जी सब्ज़ी मंडी, जंहिंखे अरबीअ में हलको चवंदा आहिनि। ऐं हींअर हलूं था असां सब्ज़ी मंडी, तव्हांखे अंदरि दीदार कराईंदुमि सब्ज़ी मंडी जो, त केतिरो साफ़ु सुथिरो माहौल आहे, केतिरो अंदरि डिसिप्लिन आहे। ऐं पोइ अंदाज़ो हणिजो त असांखे इन जॻह ते पुॼण में घणो टाइम लॻंदो। मतिलबु असां पंहिंजे कारोबार केतिरो साफ़ु सुथिरो रखण में केतिरे हद ताईं आहियूं ऐं केतिरो टाइम लॻंदो त असां एतिरी साफ़ु सुथरी सब्ज़ी मंडी पंहिंजे शहरनि में ॾिसी सघंदासीं। सो हलूं था हींअर हलको चवंदा आहिनि सब्ज़ी मंडी खे। हींअर हलूं था सब्ज़ी मंडी ऐं उते हली तव्हांखे सब्ज़ी मंडी जो दीदार कराईंदासीं। वधीक मिलूं था सब्ज़ी मंडी में। खैर त मां सब्ज़ी मंडी पहुची विया आहियूं, हाणे तव्हांखे सब्ज़ी मंडी जो दीदार कराईंदासीं। संगत हिननि जो हिसाबु किताबु तव्हां ॾिसो त केॾो ज़बरदस्त निज़ाम आहे हिननि जो। सब्ज़ी मंडी में पार्किंग जो निज़ाम पंहिंजो आहे, ऐं जिते गाॾियूं ख़ाली थींदो हुयूं, मतिलबु जेको बि सामान ईंदो ख़ाली थींदियूं गाॾियूं, उहो सभु पंहिंजो हिन निज़ाम आहे। उहा अलॻि जाइ आहे, पार्किंग जी अलॻि जाइ आहे, ऐं वाक जिते लॻंदो आहे पंहिंजो मंडियुनि में उन जी अलॻि जाइ आहे। हाणे हिते जेको आहे गाॾियूं ख़ाली थींदियूं आहिनि, हितां माना फ्रूट ऐं गाॾियूं हिते ख़ाली थींदियूं आहिनि, पोइ हितां वरी पोइ दुकाननि ते माल वेंदो आहे। ऐं हीअ जेका जाली लॻल आहे, हिते लॻंदो आहे वाक सुबुह सां, गाॾियूं बिठियूं आहिनि। हाणे हिननि जी पार्किंग आहे, हिननि जा रोड रस्ता, माना हिननि जो रोड तव्हांखे मतिलबु जाम न ॾिसंदो। हीअ जेका ॾियारी लॻल आहे, हिते वाक लॻंदो आहे सुबुह सां। नंढा नंढा दुकाननि वारा, सब्जियुनि वारा, जेके बि सामान खणी ईंदा आहिनि इहो हिते खणी वेंदा आहिनि। ऐं जेको ग्राहकनि लाइ जेका जॻह मख़सूसु आहे उहा हीअ, मतिलबु हितां आम माण्हू अची ऐं सब्ज़ी जेको आहे ख़रीद कंदो, फ्रूट ख़रीद कंदो। वाक वारी जॻह ते ख़रीद थींदी आहे, पर वाक वारी जॻह ते वाक वारे टाइम ते ख़रीद थींदी आहे। हाणे हिननि जो रोड ॾिसो, हे रोड खुलियल आहे सॼो। हीअ सब्ज़ी जा दुकान आहिनि अंदरि, हीअ सब्ज़ी जा दुकान आहिनि अंदरि। ॾाढो ज़बरदस्त माहौल आहे, हिननि जी ज़बरदस्त पार्किंग आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे त हिते खोड़ सारा असांजा सिंधी छोकिरा कमु कंदा आहिनि। तक़रीबन 100-150 छोकिरा आहिनि जेके हिते कमु कंदा आहिनि, सिंधी। तमामु बहितरीनु निज़ाम आहे। दोस्तों मंडी असां पुॼी विया आहियूं, जिते होलसेल ते सब्जियूं खपंदियूं आहिनि। हाणे हीअ अंदरि हिननि जी मार्केट आहे, हीअ होलसेल मार्केट आहे, जितां पंहिंजो जेको आहे वठंदा आहियूं सामान। ऐं हिते तक़रीबन इहे जेके ब्लू ड्रेस सां ॾिसो था त इहे तक़रीबन छोकिरा पंहिंजा सिंधी आहिनि, जेके हिते इहे रेड़ियूं हलाईंदा आहिनि। हींअर असां अंदरि अची वियासीं, तव्हां ॾिसो था त केतिरो साफ़ु सुथिरो माहौल आहे। ऐं हीअ जेको आहे सो साई सब्ज़ी जेका आहे पननि वारी सब्ज़ी हूंदी आहे, हुनजो दुकानु हो। हीअ जेको आहे सो फ्रूट जो दुकानु आहे। ऐं हीअ जेके कुझु दुकान फ्रूट जा, कुझु सब्ज़ीअ जा, मतिलबु सॼो सिस्टम जितां भई आवाम ख़रीदारी करे, उहो हितां होलसेल ते ख़रीदारी हूंदी आहे। ऐं साफ़ु सुथिरो माहौल आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त असांजनि सब्ज़ी मंडी ऐं हिन सब्ज़ी मंडी में केतिरो फ़र्क़ु आहे। ऐं असांखे हिन टाइम ते इन जॻह ते पुॼण में घणो टाइम लॻंदो। ॾिसो था केतिरो सुहिणो सिस्टम आहे। हीअ सभु छोकिरा पंहिंजा सिंधी आहिनि, लाड़काणे शहर जा आहिनि। लाड़काणे सां गॾु मावट आहे, मावटनि जा छोकिरा आहिनि हिते। सब्ज़ी वठण खां पोइ वरी निकिरी पियासीं असां पंहिंजो पटाटा ऐं बसर वठण जे कॾ। पटाटनि ऐं बसरनि वारा अक्सर करे पाकिस्तानी दुकानदार, हीअ जेके बि दुकान आहिनि तक़रीबन इहे पठाणनि जा आहिनि। को पेशावर जो आहे, को सवात जो आहे, इहे सभु पठाण आहिनि। खोड़ सारनि सां मुंहिंजी सलाम दुआ आहे। ऐं अॼु बसर पटाटा वठंदासीं हिन अधे खां। हीअ जेको आहे सो सवात जो दोस्त आहे असांजो, हिन खां मां सदाईं वठंदो आहियां। सुठा बि ॾींदो आहे ऐं रियायती बि ॾींदो आहे, पटाटा ऐं बसर।